अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे भेरूमल मेहरचंद आडवाणी। त दोस्तों काको भेरूमल यानी कि असां शॉर्ट फॉर्म में चवंदासीं काको भेरूमल। त काके भेरूमल जो शुमार सिंधी अदब जे वॾे मुहक़क़नि ऐं नक़ादनि मां थिए थो। त माना जीअं जेको काके भेरूमल जो जेको माना एरिया ऑफ इंट्रस्ट या खणी चइजे या जंहिंमें हुनजी महारत हुई उहो हुई तहक़ीक़ ऐं तनक़ीद। पाण हिंदी जो ख़ासि ॼाणू हो, सिंधी अदब में संदसि ख़िदमतूं, सिंधी ॿोली जी तारीख़। त दोस्तों सिंधी ॿोली जी नज़रियनि में खणी चइजे त हिकिड़ो जेको आहे जेको काको भेरूमल आहे जो इस नज़रिए जो वॾो सपोर्टर रहियो, उहो कहिड़ो हुयो, सिंधी ॿोली जी तारीख़ माना हुन में ॾिनी। त ही किताब हुन यूरोपी आलमनि जे सिंधी ज़बान ते कयल तहक़ीक़ जे रोशनी में इहो साबित करण जी कोशिश कई आहे त सिंधी ज़बान जो बुनियादु संस्कृत आहे। त दोस्तों सिंधी ॿोली जे बुण बुनियाद बाबति जेके बि नज़रिया मिलनि था उन मां जेको पहिरियों नज़रियो आहे त संस्कृत मां निकितल आहे। त काको भेरूमल इन नज़रिए जो वॾो हिकिड़ो हामी हुयो, वॾो सपोर्टर हुयो त सिंधी ॿोली संस्कृत मां निकिती आहे। क़दीम सिंध इहो हिकु ॿियो किताबु आहे। अहिड़ी तरह सिंधी किताब क़दीम सिंध में पंहिंजी जाइ ते हिकु अमुल किताबु आहे। हिन में सिंध जी क़दीम तारीख़ ॾिनल आहे। बहसियत नाविल निगार काके पंहिंजे नावलनि में अहिड़नि आदर्शी किरदारनि ऐं मिसाली शख़्सियतनि ते उभारे पेश कयो आहे। आनंद सुंदरिका हिकिड़ो इहो वॾो जेको आहे सुठो नॉविल आहे कंहिंजो काके भेरूमल जो। मोनी बाती हिन में शादी ॾेती लेती औरतनि जी तालीम ऐं हिंदू मुस्लिम भाई पी पैदा करण जहिड़ा मौज़ू ॾिनल आहिनि। वरियल आहिनि नेमत हिन नाविल लाइ चयो वियो आहे त इहो मुस्लमाननि जी ज़िंदगी जी तर्जमानी करे थो। त दोस्तों त हिकु त असां सिंधी अदब जूं ख़िदमतूं जॾहिं काके भेरूमल जूं लिखंदासीं त हिकिड़ो लिखंदासीं तहक़ीक़, ठीकु आहे न। तहक़ीक़ में असां लिखंदासीं माना सब हेडिंग ठाहींदासीं त माना तहक़ीक़ जो पहलू, काके भेरूमल जी लिखणियुनि में तहक़ीक़ जो पहलू, हुन में सिंधी ॿोली जी तारीख़ क़दीम सिंध। अच्छा, बहसियत नाविल निगार पोइ लिखंदासीं। हाणे बहसियत ड्रामा निगार बुलबुल बीमार। हीउ जेको ड्रामो आहे 1902 में लिखियो काके भेरूमल। अली बाबा चाली चोर बिज़ारियनि जो नाटक ऐं वॾो पंक्ति मुक़दमो मौज़ू कामूरनि जो ॾाढ वकीलनि जी हठधर्मी ऐं समाजी बुरायूं। त दोस्तों हिकु शइ तव्हांखे हिननि मां फील थी हूंदी त काको भेरूमल जेको हो उहो समाजी मसइलनि ते माना समाजी मसइला संदन माना जेको आहे महबूब मुश्किला हुआ। सो हिर्स जो शिकार शेक्सपियर जे किंग जॉन जो तर्जुमो आहे। उनखां अलावा आज़ादी जी कोडी ऐं गोपचंद बि सियासी नज़रिए जी नुमाइंदगी कनि था। त दोस्तों अगरि असां काके भेरूमल जी हाणे अगरि कंक्लूड कयूं उनजी सिंधी अदब लाइ ख़िदमतनि ते त पहिरियां लिखंदासीं तहक़ीक़ में ॿ वॾा किताब सिंधी ॿोली जी तारीख़। सिंधी ॿोली जी तारीख़ जो जेको नज़रियो आहे इहो हिकिड़ो वॾो जेको आहे काके भेरूमल जो हिकिड़ो माना वॾो कमु आहे जंहिंमें हुन साबित कयो आहे त सिंधी ॿोली संस्कृत मां निकिती आहे। हुन खां अलावा क़दीम सिंध थी वियो। वरी बहसियत असां नाविल निगार लिखंदासीं, बहसियत ड्रामा निगार लिखंदासीं, त वरी सिंधी तर्जुमो खणी लिखंदासीं त शेक्सपियर जे किंग जॉन जो तर्जुमो इहो खणी लिखंदासीं। वरी आज़ादी जी कोडी ऐं गोपचंद वग़ैरह इहो बि सियासी नज़रिए ते संदन किताब आहिनि। त दोस्तों इन हवाले सां हिकिड़ो असांजो हिकिड़ो कॉम्प्रिहेंसिव तयारु थी सघे थो जवाबु। सो होपफुली इहो लेक्चर तव्हांखे सम्झ आई वेंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।